घणा ॾींहं थिया त शिराज बि राग नथो ॻाए तो पर मज़ो वठे सोना सजे संसार जा मिलाए कया मेड़ो सोना सजे संसार जा मिलाए कया मेड़ो वो भी दिल पर तो जड़ो दिशा न थो दे हमें वो भी दिल पर तो जड़ो दिशा न थो दे हमें न शेर सा गदाऊं स्टेज पे घुराईंदुस आर्टिकल समझो ड्रामा चेयरमैन तवा जो ऐसा जो पुरानो साथी दोस्त सदा सदा जो अली रोशन शेख भरपूर ताड़ी दोस्तों भरपूर ताड़ी असा जो बियो मेहमान गरीबन जो हड डोखी कलम जे लोक सां पूरी दुनिया ताईं पैगाम पहुंचण वारो शाहिद अली अबड़े के चवंदा स्टेज ते अचनि असा जो बियो मेहमान शाहिद अली अबड़ो हमेशा फन के जिंदा रखने के लिए पान पतोड़ी असा जे लड़े जो साथी खूबसूरत अदाकार जो किरदार बिल्कुल उनमें पान मञाईंदो आहे इन आर्ट काउंसिल जो डिप्टी सेक्रेटरी आजकल चायो के ज्यादा स्टेज ते अचनि भरपूर ताड़ी दोस्तों असा जो साथी हमेशा मुंह ते मुर्क आणींदड़ सुठो साथी सुठो दोस्त सुठो एक्टर असा जो बचपन जो साथी अमजद अली गुल के जगह स्टेज ते अचे अमजद अली गुल सुमरो अमजद अली क्या रंग असा जो पुरानो साथी हमेशा असा साथ दीदड़ नाव में तो निकलंदो आहे वो दोस्त असा जो बेहतरीन एक्टर जे पान शुरात केटियन ते पान मंजरायो शाम अली चालियो के खादम अली चालियो के जगह स्टेज ते अचनि खादम अली और शाम चालियो बेबाक साहबी हमेशा सच लिखण वारो इन आर्ट काउंसिल जो प्रेस सेक्रेटरी जावेद अहमद शेख के चवंदा सी जावेद अली शाह सैयद जावेद अली शाह जे कदे असा आवाज मुझे तो वो जल्दी पहुंची सैयद जावेद अली शाह असा जो साहबी दोस्त हमेशा कलम जी नोक सा हक सच लिखण वारो तवा जो जातल सुजातल साहबी केखा न ड्रजण वारो मजर अली गाद के चवंदा स्टेज ते अचे मजर अली गाद स्टेज ते अचे केटियन जो मशहूर फनकार असा जो मेहमान त नाहे पर असा जो दोस्त आहे हमेशा उन में उम्मीदूं लिखूं हूंदियूं आहिनि अब्बास गुल जो आवाज जेकॾहिं पहुचे थो मुंहिंजो त अब्बास गुल खे चवंदा स्टेज ते अचनि अब्बास गुल समाजी वर्कर गरीबन जो हड डोखी हमेशा बेहतर सलाह दीदड़ दोस्त मुझिलन जो दोस्तन जो कम करण कई माण्हू जो कम होंदो आहे जेकी बिन जे लाइ पाण पतोड़ींदा आहिनि हर को पंहिंजे लाइ सोचींदो आहे पर अलाह मलाई थिया ॾाढो ॾुख ॾिसनि जॾहिं उहा शेर जी सिट हुनजे नज़र मां गुज़री त वाकई ॾाढो थी ऐं सफ़र करे थो निसार अहमद मुगेरी के चवंदा स्टेज ते अचनि पंहिंजी सीट संभालनि निसार अहमद मुगेरी असांजो सीनियर फनकार जंहिं 70 वारे ॾहाके खां पाण सफ़र कंदो रहे थो
अञा ताईं असीं हुनखे ॾिसंदा आहियूं त उहो साॻई जवानी वारा जोहर ॾेखारींदो आहे। उस्ताद नियाज़ शेख खे चवंदा स्टेज ते अचनि। उस्ताद नियाज़ शेख। ये तमाम बेहतर लगंदा आहिनि महिमान जी अॼाणी। असांजो ॿियो दोस्त साथी हिन लॾे जो असांजो साथी असीं उनखे चवंदासीं त स्टेज ते अचनि। इल्ताफ अमन कलोड़े साहब खे चवंदासीं स्टेज ते अचनि। इल्ताफ अमन कलोड़ो सुप्रीडेंट आहिनि इम्पायर टाउन जा। उन्हनि जी महिरबानी जीअं असांजी सॾ ते लबेक करे पहुतो आहे, महिरबानी हुनजी। असांजो आर्ट काउंसिल जो ॿियो उहिदेदार मुंहिंजी नज़र उन ते पई आहे। असांजो महिमान आहे लाइब्रेरी जो चेयरमैन नाज़िम अली चांडियो खे चवंदासीं। नाज़िम अली चांडियो साहब। मोहम्मद मिठल खे चवंदासीं गचल खे स्टेज ते अचनि। ऐं अॼु जे असांजे महिमान सदासी सीट संभालींदड़ अली रोशन शेख खे गचल कपाराइनि। मोहम्मद मिठल गचल। मुमताज़ अली शेख खे मुमताज़ अली जोड़े खे चवंदा स्टेज ते अचनि। मुमताज़ अली जोड़े जो असांजे अॼु जे महिमान शाहिद अली अबरो खे ओढ़ाईंदा। जाहिद अली खे चवंदासीं त स्टेज ते जाहिद अली शेख खे चवंदासीं। अॼु जे असांजे महिमान आशिक़ अली चायो साहब खे قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. اللهم صل على سيدنا محمد. इन मौसीकी दुनिया जो दोस्त साथी मोहम्मद बचल खे चवंदा स्टेज ते। मोहम्मद बचल स्टेज ते या पंहिंजे ख्याल को हमद भरी ताला मौलूद ॿुधाइनि कुझु ॿुधाइनि असांखे। मोहम्मद बचल ऐं असांजो पुराणो साथी आहे रियाज़ मैसर खे चवंदासीं त अजर ॻोठनि।
जियत मेरी अथूणिए अलो तू छपर तू छा सबकी ओ बोली मुझी अल्लाह बोली मुझी बाभियानी अल्लाह वो नया खान खटाने बोली मुझे ओ बोली मुझे अल्लाह बोली मुझे बाभियानी अल्लाह ओ नया खान खटाने बोली मुझे वो बोली मुझे लुढ़ंदी आयसे लहर विच मां लुढ़ंदी आयसे लहर विच मां ओ जिंद पतोड़ से जिंद पतोड़ से पानी अल्लाह वो ओ नया खान खटाने बोली मुझे वो बोली मुझे नंढड़े लाकू दुखड़ा ॾिठा नंढड़े लाकू दुखड़ा ॾिठा सर जी सिता सूर हलो सामारी इहे बेरी पूर निमानी नसीब थिया नंढड़े लाकू दुखड़ा ॾिठा ओ सूरन कई जिदो सूरन कई जिदो साणी अल्लाह वो ओ नया खान खटाने बोली मुझी अदियूं छा हो लतीफ जय अल्लाह ओ सैयद थी तुम्हें मुर्शिद थी तुम्हें साणी अल्लाह वो ओ वक्त बने थो वक्त बने थो ओ जागो 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 रे यार वो ओ वक्त बने थो दिल बिहानी वक्त बने थो दिल बिहानी
सोज़ मां छा भिटाई जी वाई ॿुधाई उस्ताद बचल जी महिरबानी हींअर प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मां महिरबानी मञींदुसि अंबी ओड जी जीअं असांखे मोट ॾिनी सवेर काल कईसीं हुनखे हुन चयो असां पहुचंदासीं नसीराबाद जे लॻ दानी बंद खां नवाब बबड़ो असीं उनखे स्टेज चवंदासीं स्टेज तरफ़ अचनि लाहौती फयाज़ बबड़ो जिथे बि आहे स्टेज ते पहुची वञे नवाब बबड़ो खे अजर ॻोठाइनि असांजो दोस्त नसीराबाद खां आयो आहे नवाब बबड़ो पुराणो एक्टर आहे 1996 में असीं हिकिड़ो प्रोग्राम कयो होसीं जानी बंद में पीटक पाले जे नाले सां उहो तमामु मशहूरु हिन जो तमामु बहितरीनु किरदारु लॻो 1996 में नवाब बबड़ो जो किरदारु तमामु बहितरु लॻो हींअर प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे असीं अमजद गुल सुंबर खे चवंदासीं त अॼु जे प्रोग्राम ते ॿ अखर ज़रूरु ॻाल्हाए अमजद गुल सुमरो असांजो बहितरीनु अदाकार अमजद गुल सुमरो भरपूर ताड़ियूं दोस्त सियारो सभिनी दोस्तनि खे भलीकार ऐं अॼु तकरीब जी ख़बर नहीं असल में ड्रामो जेको ही आहे उहो असांजे दोस्त डायरेक्टर आर्टिस्ट कुर्बान शेख साहब जन जी हेल्प में आ जंहिंमें मां शाबाश सॼो जेके उहिदेदार साहिबान आहिनि उन जी हेल्प में ही ड्रामो कयो आहे उन जे इलाज जे मद में त मां एतिरो ज़रूरु चवंदुसि सभिनी दोस्तनि खे त कंहिं बि आर्टिस्ट सां अगरि को इलाज जे मामले में या कोई अहिड़ी परेशानी हुजे त उन जी मदद ज़रूरु कई वञे इदारा कनि असल में कल्चर डिपार्टमेंट जेका आहे उते त बाक़ाइदे फंड्स आहिनि पर शाबाश असांजे हिन इदारे खे आहे जो काफ़ी सालनि खां मां पाण ॾिसंदो अचां थो त मिनिमम केतिरा बि इलाज जी मद में पंहिंजे फंड मां कढी आर्टिस्टनि मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि खे ॾिना बि वेंदा आहिनि हालांकि कानूननि इहो सभिनी खे ख़बर आहे त इहो फंड असां वटि आहे कोन पर पोइ बि लख शाबाश आहे इदारे हलाइण वारनि दोस्तनि खे जेके बि अचनि था त हिन मामले में जेके जीअं असांजो सीनियर डायरेक्टर आहे कुर्बान शेख अॼोको ड्रामो बि हुनजी हेल्प में आहे त ईअं मुसलसल अगरि जेको आहे सो कंहिंसां बि का अहिड़ी शइ परेशानी थिए थी त वक़्तन फ़वक़्तन कल्चर डिपार्टमेंट सां ज़रूरु राब्तो कनि उन्हनि खां बि मदद वठराए ॾियनि छो जो ही इदारो पंहिंजे मदद पाण जेको आहे सो पंहिंजे फंड मां कढी थो ॾे इहो सुठी ॻाल्हि आहे पर कल्चर खां अञा बि उनखे होॾे एडमिट कराइनि उनखे होॾो फंड वठी ॾियनि या उनजी ख़र्च ते इलाज कराइनि त अञा बहितर थींदो वरी बि अॼु जे जेके असांजी काबीना आहे उन्हनि जेको हे उनजी हेल्प में ड्रामो कया मां चवंदुमि त उन्हनि जे लाइ बि भरपूर ताड़ियूं थी वञनि उन्हनि खे एप्रिशिएट करणु तमामु ज़रूरु आहे वरी मां उन्हनि खे गुज़ारिश इहा कंदुसि त कल्चर डिपार्टमेंट सां ज़रूरु राब्तो कनि उते असां आर्टिस्टनि जे लाइ फंड्स आहिनि इलाज जे मद में काफ़ी करोड़ रुपया पिया एक्चुअली उतां अचणु खपनि इहे पैसा उतां उनजो मुकमल इलाज करणु खपे ही त हिकिड़ो ड्रामो आहे हिन जी बजट में जेतिरो हुनजे वीचारे जो थी सघंदो उहो कंदो ऐं बार बार बि इदारो हिकिड़े माण्हू लाइ न कढी सघंदो छो जो इलाज हलंदड़ हूंदो आहे त कल्चर मां हुन महिरबानी करे हुनजी हेल्प कराइनि त जीअं हुनजो इलाज हलंदो रहे लख महिरबानी तकिर लाइ अचे थो बेबाक साहब ही कंहिंखां न ढजण वारो हक़ सच लिखण वारो शाहिद अली अबड़ो खे चवंदासीं स्टेज ते ॿ अखर ज़रूरु पेश करे तव्हांजे आॾो शाहिद अली अबड़ो सभिनी दोस्तनि खे भली ॻाल्हि हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त 91 जे दौर में 89 जे दौर में मूंखे यादि आहे त असां जनाबाग में शामियाना हणी करे ड्रामा पेश कंदा हुआसीं ऐं उहो दौरु असां पंहिंजे घरां तरह ख़र्च करे जेको आहे प्रोग्राम कंदासीं हाणे इन जदीद दौर में हीअ आर्ट काउंसिल असांखे हिकिड़ी नेमत जे सूरत में मिली आहे ऐं
कुर्बान अली शेख साहब ते ज़रूर ॻाल्हाईंदुसि जो असांजो सीनियर भी आहे ऐं सुठो डायरेक्टर भी आहे। असुल में दुख इन ॻाल्हि जो आहे त जेके अदाकार असांजा आहिनि बिना लालच लोभ जे एक्टिंग कंदा आहिनि के तव्हांखे खिलाईंदा आहिनि के इस्लाह ॾेखारींदा आहिनि ऐं कहाणीकार तक़रीबन असांजूं अहिड़ियूं स्टोरियूं कंदा आहिनि जेकी तव्हां ते ई जेको आहे मुबनी हूंदियूं, पर हली हली जॾहिं उहे वीचारा बीमारी जी बिस्तरी ते ईंदा आहिनि त जेके बि मौजूदा गवर्नमेंट हुजे उनखे इहो हया न थींदो आहे त उनजी सहायता करे। शेम आहे गवर्नमेंट ऐं हीउ इदारो छाजे लाइ ठहियो आहे? असां सभई हिन जा मेंबर छो थिया आहियूं? असां सभई मेंबर इन जे करे ई थिया आहियूं त हीअ अॻिते हली जेकॾहिं असांजी माली सहायता करे। जीअं ही इवेंट थियो आहे उस्ताद कुर्बान अली शेख जे पंहिंजो लाइ बीमारी जे लाइ, पर मां चवां थो त 20-25,000 30,000 हिन लाइ त बीमारी लाइ माना काई बि नथा रखनि। त आर्ट काउंसिल जे जेके सेक्शन आहिनि उन्हनि जा चेयरमैन आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त खुदारा ही भलाई जो कमु आहे थोरो पंहिंजनि खीसनि खे बि हथाणो ऐं हितां गॾु करे उस्ताद कुर्बान अली शेख साहब जी मदद कयो। ऐं आउं अॼु हिकिड़ो ऐलान कंदुसि त इंशाअल्लाह असां सिंध सोशल मीडिया फोरम जे प्लेटफॉर्म तां जेतिरी थी सघी कुर्बान अली शेख साहब जी असां माली सहायता कंदासीं। महिरबानी। दावत खिताब ॾींदासीं असांजो बहितरीन एक्टर हर किरदार खे बहितरीन नमूने सां पेश कंदो आहे। आजकल दायो खे जेको हिन आर्ट काउंसिल जो डिप्टी सेक्रेटरी आहे, आजकल दायो जे लाइ भरपूर ताड़ियूं। कवल पाणू पाताल में भंवर भिरे आकाश बिनी संधी गालड़ी राज को आंधी रास ते इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़िया। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो जे ओपन एयर थिएटर में मौजूद तमाम ख़वातीन हज़रात अस्सलाम वालेकुम। अॼु ही जेको ड्रामो अवां जाॾो पेश कयो वेंदो थोड़ी देर खां पोइ यकीनन इहो असांजे तमाम सीनियर अदाकार हिदायतकार कुर्बान शेख जी डायरेक्शन में उनखे बेनिफिट तौर आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने जो प्लेटफॉर्म मुहैया कयो वियो आहे। ऐं शायद भाउ मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो वञा त न रुगो कुर्बान शेख पर तक़रीबन असांजा जेके बि आर्टिस्ट जेके ज़रूरतमंद आहिनि हर कदम ते उन्हनि सां आर्ट्स काउंसिल निभायो आहे। उन्हनि जी माली सहायता जेका थी सघी आहे कई आहे ऐं अॻिते बि कंदी रहंदी। बाक़ी कल्चर डिपार्टमेंट माज़ी में भी असांजे आर्टिस्टनि सां जेके मदद कई आहे माली मदद कई आहे ऐं उन खां पोइ आईंदा लाइ बि असां कुर्बान लाइ ज़रूरु एफर्ट्स वठंदासीं। हक़ीक़त में कुर्बान खे त मथे वेहण खपंदो हुयो। असांजो सीनियर डायरेक्टर अदाकार मां सम्झी सघां थो उनजी तबियत में शायदि मज़ो न आहे, पर मां उनजे लाइ दुआगो ज़रूरु आहियां त रब पाक असांजे हिन सीनियर दोस्त कुर्बान शेख खे वॾी जमात अता करे सेहतमंद ज़िंदगी वारी सो असां सभु मुंहिंजे लाइ दुआगो आहियूं। अवां दोस्तनि जा बि लख थोरा जो पंहिंजे कीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी असां सां साथ ॾियो था, पर हिकिड़ी महिरबानी ज़रूरु कयो, ड्रामे खे इंजॉय कयो, ड्रामे खे ख़राबु न कयो। कुझु ॾींहं पहिरियां बि हिकिड़ी बदमज़गी थी हुई, अहिड़े क़िस्म जी ॿीहर न थिए। तव्हां सभु दोस्त कुर्बान लाइ भरपूर ताड़ियूं वॼायो। असांजो तमामु सीनियर दोस्त आहे, हिक ई वक़्त ते सुठो अदाकार त आहे हिदायतकार बि आहे, पर हिकिड़ी ॿी क्वालिटी दोस्त जी तमामु घटि माण्हू खे ख़बर आहे, सुठो शाइर बि आहे। वॾी महिरबानी बरकत आख़िरी महिमान असांजो ॿियनि दोस्तनि खां असीं माज़रत कंदासीं, टाइम जी कमी आहे। सदारती खिताब कंदड़ हिन स्टेज जो बादशाह पाण कहाणीकार आहे, डायरेक्टर आहे, बहितरीन अदाकार आहे। 1996 में असीं गॾिजी ड्रामो बि कयोसीं अली रोशन सां। इहो यादगार हूंदो भाऊ अली रोशन खे। सो उहे यादूं साॻियूं असांखे अञा यादि आहिनि। हींअर स्टेज ते साॻी उन एक्टर खे घुराईंदुसि तक़रीर जे लाइ अली रोशन शेख खे। त अॼु जे असांजो जेको डायरेक्टर कुर्बान शेख उन जे हवाले सां बि ॻाल्हाए, अॼु ड्रामे ते बि ज़रूरु ॻाल्हाए। मथे स्टेज ते वेठल सभई मौजूद शख्सियतूं, मुंहिंजे साम्हूं वेठल आर्ट्स काउंसिल जा मेंबर दोस्त, लाड़काणे जा शहरी ॿाहिरां कई आयल महिमान, मुंहिंजूं भेणूं, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। ऐं कुर्बान शेख पारां
थींदड़ी उनजी डायरेक्शन में जो ड्रामो आहे आर्ट्स काउंसिल पारां जो थी रहियो आहे कुर्बान शेख जी डायरेक्शन में उन में अचण ते अवां सभिनी खे भलीकार। मां ख़ासि तौर ते पंहिंजे लाड़काणा जे शहरनि जो तमामु घणो थोराइतो आहियां जो अॻे ड्रामे में अचण जे लाइ असां चिंचिन ते टांगनि ते लाउड स्पीकर खणी पढ़ा ॾींदा हुआसीं, उन खां पोइ पब्लिक कठे थींदी। पर हाणे असां सिर्फ़ु फेसबुक ते हिकिड़ो पोस्टर रखूं था, दोस्त शेयर कनि था ऐं लाड़काणे जा दोस्त उहे ॾिसण लाइ पहुचनि था। मां चवंदुमि तव्हां हिकिड़ो दफ़ो पंहिंजे लाइ भरपूर ताड़ियूं वॼायो ज़ोरदार। ऐं ॿी गुज़ारिश कंदुसि त जीअं ड्रामे ॾिसण खे पंहिंजो ॾिसण लाइ पहुचो था, ईअं ई तव्हां हिन ड्रामे खे पंहिंजो सब्र सां ऐं दिलचस्पीअ सां ऐं ख़ामोशीअ सां जेकॾहिं ॾिसंदव त असांजे अदाकारनि जी जेका महिनत आहे, जेको राइटर हिन में पैगाम लिखियो आहे, उहो बि तव्हां ताईं बराबरि पहुचंदो ऐं उमेद आहे त बिल्कुलु डिसिप्लिन सां तव्हां ॾिसंदव। कुर्बान सुठो दोस्त आहे ऐं सुठो डायरेक्टर आहे। कुझु अरसे खां हू नाचाक आहे। अल्लाह साईं हुनखे सिहत अता फरमाईंदो। असांजूं दुआऊं हुन सां कठे आहिनि ऐं इदारो हुन लाइ एतिरो कुझु करे सघे थो। असां कल्चर डिपार्टमेंट खे बि खोड़ दफ़ा लिखियो आहे, उन बि जेतिरो थी सघियो कयो आहे, पर इदारो बि एतिरो कुझु करे सघे थो। असां वधीक दुआऊं ॾेई सघूं था ऐं तव्हां सभिनी खे बि गुज़ारिश आहे त हुनजी सिहत जे लाइ तव्हां बि दुआ कजो त हू हेॾो हिकिड़ो ख़ूबसूरत ड्रामो तव्हांजे लाइ खणी आयो आहे। तव्हांजी वॾी वॾी आख़िर में ही शेर चई पंहिंजे महिमान खे चवंदासीं पंहिंजी जॻह ते वेंदे स्टेज ते प्रोग्राम बकाया शुरू कजे। अॼुकल्ह अटल जी जवानो पंहिंजे जाल बाफू ॾाढे ॿियनि खे हिणे पंहिंजे हाल सिक साठ साह में पीरती वठो पाल पोइ लांघा तुंहिंजी ॻाल्हि गाई बि ॻोठनि में। इन्हनि दोस्तनि जी महिरबानी जिन असांखे टाइम ॾिनो। हींअर असीं स्टेज तरफ़ वञी रहिया आहियूं, ड्रामे जे तरफ़। ड्रामे जो नालो आहे सामाणी सुख वया, जंहिंजो राइटर आहे नूर सिंधी। असल डायरेक्टर बरकतगार इल्ताफ़ सिंह चांडियो। सरपरस्त आला जेको आहे मोहम्मद मिठल गचल, मोहम्मद अली भुट्टो। निगरान डायरेक्टर आहे नियाज़ हुसैन खासकेली, लाला मुनीर शेख, लाहौती फयाज़ अबड़ो, सनालाए चांडियो। इन खणंदासीं त नियाज़ हुसैन गांगरो, इल्ताफ़ सिंह चांडियो, मोहम्मद यूसुफ गांगरो, किश्वर जबीन पाण हैदराबाद खां पहुची चुकी आहे। रियाज़ मयसर, मोहम्मद अली सूमरो, सदाकत अली अबड़ो, मोहम्मद असलम शेख। ही सभु पुराणा एक्टर आहिनि जिन अॼु ओके ही असांजी टीम रेडी आहे। मूंखे एॾो इशारो मिली वियो आहे त टीम हींअर ज़ामिन अली खे चवंदासीं, हेलो माइक चेक, हेलो 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 माइक चेक। इरफान खे चवंदासीं त फोटोग्राफी कनि ऐं आसिफ जी महिरबानी जेको कैमरामैन आहे फोकस करे रहियो आहे, असांखे रिकॉर्ड करे रहियो आहे। ऐं अमीर पर खे अजर कोठाईंदो नियाज़ खासकेली। ऐं इको साउंड जेको आहे साजिद अली जी महिरबानी। अमीर पर के चवां थी सतार जे लाड़ ते हिकिड़ो डायलॉग को बि ॿुधाए। हेलो माइक चेक, हेलो हेलो माइक चेक, हेलो 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 माइक चेक। सूमर लो जने बाय न तपंदो आ त पोइ ॻाढ़ो नज़र ईंदो आ। पोइ उनखे लोहर वॾाण या धक हणी हणी सिधो करे विझंदा। पर मां बिना बाय जे ॻाढ़े खे सिधो करे ज़मीन असांजी, अन्न असांजो, खाओ असांजो, भंको असांजो। जेकॾहिं भंकर जी आदत थी थिए त ज़रूरु यादि रखो ज़मीन थींदो साईं सभु कमरी। ही ज़मीन असांजी आहे ऐं असीं ज़मीन जा वारिस। मेहनत करियूं असां ऐं खाओ रखो आहे पकड़ो आहे अन्न पायूं असां खाओ। इहे छो ही ज़मीन असांजी आहे, असीं ज़मीन जा वारिस आहियूं। ज़मीन मुंहिंजी अमर आहे। 2 अगस्त ते सिंधी
रोमांटिक ड्रामो पानी में भाकुर, कहानी हिदायतों मोहम्मद इसाक अगम साहब, असिस्टेंट ज़ेब कलोड़ो, किरदारन में अमजद अबड़ो, तानिया, सीमा चांडियो, सजदा बतूल ऐं शम्स प्रेमी। 2 तारीख़ ते अवां सभिनी खे दावत ॾिजे थी हिन ई स्टेज ते इंशाअल्लाह ड्रामो पेश कंदो पाणीअ में भाकुर 2 अगस्त 2026। रिय थंबे रिय थूणीअ तूं छपर तूं छां गुजारो कहां तोखे मालूम सब। जंगल पहाड़ चवन था नादे अली अली, मुश्किल तो पहुंची हल कर मुश्किल कुशा अली। अवां जे भरपूर नारे सां ड्रामे जो आगाज़ कंदासीं। नाराए हैदरी। थोरो मिलियो असांजे दोस्तनि जेतिरी महिनत कई अवां जे साम्हूं आहे। ही सिर्फ़ 8-10 ॾींहंनि जे अंदरि असांखे ऑर्डर थियो आर्ट तरफ़ खां त तव्हांखे 8-10 जे अंदरि 10 ॾींहंनि जे अंदरि ड्रामो पेश करणो आहे। ही असांजी 5-8 ॾींहंनि जी महिनत हुई जेका तव्हांजे आॾो असीं हिकु किरदार जी सूरत में हिकु हक़ीक़त खे खणी तव्हांजे साम्हूं आयासीं। असीं तारीफ़ जे तरफ़ था। हिन कहाणी जो लेखक जेको आहे उहो आहे नूर। जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ ॿुधे थो स्टेज तरफ़ वधी थी। ऐं ड्रामा चेयरमैन हरी रोशन शेख खे चवंदासीं स्टेज ते अचनि। नवाब नबी बख्शा बड़ो नसीराबाद खां दोस्त आयो आहे, उहो बि स्टेज ते अचे। मुफीद बड़े खे चवंदासीं स्टेज तरफ़ अचे। असांजो बहितरीन एक्टर जावेद शेख साहब खे चवंदा स्टेज ते। जावेद साहब तव्हां अचो बचो। असांजा महिमान पहुते आहिनि, अचनि था स्टेज ते। असीं सभ खां पहिरियां तारीफ़ कराईंदासीं मुराद जे किरदार में जेको हुयो। असीं हुनखे चवंदासीं त स्टेज ते अचनि। न्याज़ कांगड़ खे चवंदासीं स्टेज ते अचनि। सोरठ जे किरदार में असीं गुज़ारिश कंदासीं किश्वर जबीन खे स्टेज ते अचनि। जवाद जे किरदार में जंहिं बहितरीन एक्टिंग कई आहे नौजवान असांजो 9-3 जो नौजवान आहे फनकार अदाकार मोहम्मद यूसुफ खे त स्टेज ते अचनि। मोहम्मद यूसुफ मवाली जे किरदार में सूमर अबड़ो साहब असांजो आहे सदाकत अबड़ो। मोहम्मद अली सूमरो मवाली जे किरदार में स्टेज ते अचे। ऐं असांजो मीरू किरदार में बहितरीन किरदार अदा कई। यार जी तबियत ठीक कोन हुई, पोइ बि हुन पंहिंजे किरदार सां निभायो आहे। इल्ताफ़ हुसैन चांडियो स्टेज ते अचे। ऐं शेरू किरदार में मोहम्मद असलम शेख खे चवंदा स्टेज ते अचनि। ही सेठ जंहिं हेॾी महिनत करे सेठ ठाहियो गुलाब शाहणी खे चवंदा स्टेज ते अचनि। जंहिं फोटोग्राफरी कई इरफान अब्बासी जी महिरबानी ऐं आसिफ बलोच जी महिरबानी। जंहिं कैमरा जी ड्यूटी ॾिनी ऐं जंहिं असां वटि आवाज़ पुॼायो साजिद अली कलोड़ो जी महिरबानी। जंहिं साउंड ऑपरेटिंग कई ऐं इन दोस्तनि जी जेका महिनत हुई तव्हांजे साम्हूं आहे। हिन ड्रामे जो डायरेक्टर जेको आहे तबियत सदत नासास आहे, पोइ बि चवंदासीं त स्टेज तरफ़ वधी अचे। कुर्बान शेख खे चवंदा स्टेज ते अचनि। कुर्बान शेख अॼु जे ड्रामे ते असीं कुझु ॿुधणु चाहियूं था असांजो ड्रामा चेयरमैन अली रोशन शेख साहब खां। हरी रोशन साहब जे हवाले माइक कयूं था। बिस्मिल्लाह। महिरबानी बरकत। ॻाल्हि इहा आहे त कामयाबी जी मिठी माखी चखण कुझु ॾुखी आहे। डंग झलणा था पवन मंज़िलनि पासे वधण सवलो न। हर कदम ते वंग छनणा था पवन। ऐं ड्रामो इंतिहाई महिनत घुरंदो आहे। ऐं दोस्तनि खे जेके ॾींहं मिलिया
उन्हनि में इन्हनि दोस्तनि खे जसु आहे त हुननि सुठी महिनत कई। ड्रामे में इंतिहाई वॾा वॾा जुमिला हुआ, मूं ड्रामो पढ़ियो ऐं उहे पंहिंजो न्याज़ जे नंढे या अल्ताफ़ ख़ासि तौर ते किश्वर सभिनी भरपूर निभाइण जी कोशिशि कई। भरपूर हिकु घर जी कहाणी, बल्कि घर जी कहाणी, नाफ़रमान पुट, जुआ जो मर्ज़, उन सां वाक़ई पूरो घर सफ़र कंदो आहे। ऐं प्रॉपर जेकॾहिं उन ते ई फोकस कजे ऐं बाक़ी मज़ाया कॉमेडियन वारियूं जेके एंट्रियूं हुयूं उहे इज़ाफ़ी हुयूं, उहे जेकॾहिं न बि हुजनि हा त बि कहाणीअ ते फ़र्क़ु न पवे हा। ओवरऑल सॼी टीम खे हिन महिनत ते, कुर्बान खे ख़ासि तौर ते मुबारकूं घणे खां घणियूं, ऐं बरकत खे बि जेको हुन सॼे ड्रामे जो संभालींदो। महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां सभ खां पहिरियों पंहिंजे गवर्न पार्टीअ जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे ड्रामो ॾिनो। मूंखे तकलीफ़ आहे साल खां वठी। मां चौमान बाबा मूंखे ड्रामो त छो त जंहिं शोबे सां जंहिंजो शौक़ु हूंदो आहे न, उन शोबे में दिलचस्पी हूंदी आहे। मां सोचां पियो, सॼो ख़्याल में गुम हुयुमि, ड्रामो मिलियो, थोरो मुंहिंजो ख़्यालु चेंज थियो, छो त पंहिंजो जेको इश्क़ु जेको आहे इंसान खे न, उन इश्क़ जे बाक़ी ड्रामे में बचत का बि न हुई। मां जो कोशिशि कयमि त मन ॿ रुपया बचे ॾिठे त मां इलाज आहियां, पर ख़र्च वधिया ऐं असांजे एक्टरनि खे टाइम तमामु थोरो मिलियो, रिहर्सल न करे सघिया एतिरी। मां सभिनि खां थोरा महिरबानी साईं बरकत जिन मुंहिंजे ड्रामे खे हलायो। बिल्कुलु मां सॼो ॾींहुं घर मां न पियो अची सघां। इन्हनि जो मां लख शुक्रगुज़ार थियां, इल्ताफ़ जी ऐं सॼी टीम जी जिन मूंसां कोई हिसाब न कयो आहे। मां सभिनि जो लख थोरा जो जेकी बि संगत आहे सभिनि जी महिरबानी ऐं सॼी संगत जी। मां दोस्तनि सभिनि खां माज़रत थो वठां, मूंखे ज़हनी परेशानी हुई तमामु, ऐं मुंहिंजी तबियत ई बिल्कुलु सही न आहे। हिनमहिल बि मूंखे तमामु घणो बुखार आहे, जेको मां संगत सॼी खे ख़बर आहे। जे अगरि मूं मां थोरी कमी कोसी थी हुजे त मां उनजी माज़रत थो वठां। ऐं मुंहिंजो भाइटे जो ऑपरेशन थियो आहे, जेको तमामु हिकिड़ो ॾुखियो आहे, जेको उन में हुयुसि। साईं वारा मूंखे चवंदा हुया त अचु, मां साईं मां ड्रामो न करे सघंदुसि, पर पोइ बि तव्हां दोस्तनि जी महिरबानी ऐं तव्हांजो जेको आहे सो मूंखे जेको आहे सो अहसान, उन जे बावजूद बि मां हिते तव्हांजे साम्हूं स्टेज ते थियो आहियां। माज़रत जे अगरि का बि कमी कोसाई थी हुजे त। मंठार जे किरदार में रियाज़ मैसर तमामु बहितर किरदारु अदा कयो। असीं रियाज़ मैसर खे स्टेज तरफ़ अचनि, स्टेज ॾाढो रियाज़ मैसर एमपीओ जी महिरबानी। एमपीओ मशहूरु ऐं असांजी बचपन खां वठी ऐं दिलदार जी महिरबानी, दिलदारी महिरबानी। ऐं जिन टीम में कमु कयो आहे, जिन सॼी टीम जी महिरबानी, लख एहसान कुर्ब। तव्हां कुझु दिलदार अली ॻाल्हाईंदो कुझु? अचो 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 अचो। ऐं असांजे जेको आर्गन जी ड्यूटी ॾिनी, आर्गन ते तमामु बहितर ॾिनी, ऐं असांजूं जज़्बाती बि सहे पियो शिराज़ अब्बासी, शिराज़ अब्बासी बि जी महिरबानी।